दोस्तों हे ॾिसो थरकोल माशाल्लाह जेथां कोयलो निकिरे पियो। हे साईं ॾिसो असां हिन वक़्तु हिते मौजूदु आहियूं ऐं जिथां कोयलो निकिरे थो उते ई मौजूदु आहियूं ऐं तमामु बहितरीन व्यू। ईअं न हिकिड़ो हॉल हूंदो आहे चारों तरफ़ थर आहे, उन हॉल मां ई हे जेको थर जेको कोयलो आहे उहो हिन वक़्तु निकिरे पियो, गाॾियूं हलनि पियूं। हे ॾिसो था हर कंहिंखे पंहिंजा पंहिंजा कम आहिनि, को मिटी खणे पियो, को कोयलो कढे पियो। कोयलो जेको निकिरे थो उहो हे साम्हूं निकिरे थो पासनि मां। हे ॾिसो वाह साईं वाह। मां ज़ूम कयूं बीठो आहे दोस्तों, मथे तमाम मथे। तो जी नाज़रीन ये आपको दिखा रहे हैं हम, आखिरी शिफ्ट चल रही है, इसके बाद शो खत्म हो जाएगा। साईं जी मेहरबानी। ऐसी मजीद अच्छी वीडियो देखने के लिए मेरे चैनल को सब्सक्राइब जरूर कीजिएगा, साथ देगल बेल वाली घंटी को दबाएं ताकि आने वाली हर वीडियो तक पहुंचती रहे। अच्छा साईं सही। इहो साईं जेको वाइट वाइट इहो पानी माना पानी निकिरे पियो, इहो छा आहे? इहो ही जरा नहीं वो ही मथे पे तो ही से ना पानी में। जी 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 ही जरा सही ठीक है। हे पास ही होता नहीं वने तो है फुट पास दे। अच्छा जेको जमीन ना पानी पे ना है ना सही। असा वटा 80 फुट दे सही। इते आए 500 फुट दे 400 फुट दे। अच्छा 400 फुट 500 फुट ही आ पानी। वाह। हे साईं जेको आहे माना हिकु सवाल आहे हिते पैदा थिए थो त हे त हाणे तव्हां माना खोटे इन खे कढियो आहे, हे माना हेसि ताईं वियो जीअं हो जीअं नज़रे थो चारों तरफ़, या ही जमीन ते बीठा हे माना ज़मीन ही आहे? जमीन ते बीठा। वाह ही जमीन है। अच्छा 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 सही। हे दोस्तों हाणे ज़मीन लेवल। हाँ बाकी असांजी जेका माना सिस्टम आहे नाले जीअं समुंड आहे, समुंड जी सतह खां असां तक़रीबन आइडिया ना उनकी केतिरी लेवल पर सही। जो समुंड खां थोरो लेवल पर। अच्छा वाह सही वाह तमामु बहितरीन। गाड़ी आहे हाँ हाँ जी जी बिल्कुल सही सही। अच्छी कारी गाड़ी जमीन लहरों न सही। ये मां जेका जैसे पाण काची जमीन सब्जी या गाड़ी जमीन जी जी उहा मथी ये लेवल जमीन हे कोयलो साईं हे पासे में निकिरे तो हेॾो भला छो न इहा छा? ही अञा गॾु पेदा ही। अच्छा ही कोयले ते कोतल। अच्छा लेकिन हाणे खोलींदा वेंदासीं हीअं वेंदी आहे माइनिंग। अच्छा माना हीअं तव्हां वञो था सुरदा। सही ही कोटींदा वेंदा सही ही कोटींदा हाणे ही कोटींदा वेंदा सही। इन लाइ गॾु इन्हनि खे माना पंहिंजे रैंप बि ठाहिणा। अच्छा अचण वञण जो रोड रस्ता सही तमामु बहितरीन ज़बरदस्त साईं। हे ॾिसो था हेॾे माना दंग हे अथसि कोयले जो। सही अंदर अञा इन गॾे में अलाए केतिरा साल अच्छा अंदाज़ लॻाया गाॾी बि अचे थो। हाँ बिल्कुलु रीवो गाॾी आई आहे तरे में अचे बिल्कुलु। हे साईं रीवो तव्हांखे नज़र थी हूंदी नंढड़ी सफ़ा ज़ूम कयां साईं। ओ या अचे थी ओ या नंढड़ी रीवो साईं। वाह वाह साईं वाह वाह साईं वाह। थर जो सोन साईं, थर जे सोन साईं। हिन वक़्तु असां मौजूदु आहियूं पाकिस्तान, असां सोणे पाकिस्तान ॾिसो था माशाल्लाह। ऐं हे कमु करनि पिया, को मिटी खणे पियो, को छा करे पियो, को छा करे पियो। हर कंहिंजो माना हिकिड़ो पंहिंजा पंहिंजा कमु माना रखियल आहिनि हिते माशाल्लाह।